नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल बक़रा आयत नंबर 117 खां वठी 121 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल लज़ीन ऐं चयो उन्हनि माण्हुनि जिन खे ला यअलमून न हो को बि इल्मु यानी हू कुझु बि न ॼाणंदा हुआ। लौला छो न युकल्लिमुन अल्लाहु कलाम करे थो असां सां अल्लाह औ या तअतीना अचे थी असां वटि बि आयतुन का आयत का निशानी। कज़ालिक अहिड़ी ही तरह क़ाल लज़ीन चयो उन्हनि माण्हुनि में क़ब्लिहिम जेके इन्हनि खां पहिरीं हुआ। मिस्ल क़ौलिहिम साॻी ॻाल्हि इन्हनि जी ॻाल्हि जहिड़ी यानी हिकु जहिड़ी ॻाल्हि कई उन्हनि बि इन्हनि वांगुरु। तशाबहत क़ुलूबुहुम हिकु जहिड़ा थी विया दिलि इन्हनि जा। क़द तहक़ीक़ बय्यना बयान कई असां अल आयात आयात खे निशानिन खे लिक़ौमी युक़िनून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके यक़ीन रखनि था। आयात जेके अल्लाह ताला जूं ॿिनि तरह जूं हिकिड़ियूं कोनी हिकिड़ियूं शरई। कोनी आयतूं जेके काइनात में आहिनि जीअं जेके असां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं चंड तारा सिज परिंदा पहाड़ समंड हर तरह जी कोनी आयत जेके काइनात में बिखरियल आहिनि। ऐं शरई जेके अल्लाह ताला जूं क़ुरान में किताबनि में आयात आहिनि। क़ुरान तौरेत सही ज़बूर इंजील यानी क़ुरान में जेके लिखियल आयात शरई आयात इहे ॿई अल्लाह ताला वाज़े कयूं उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके यकीन रखनि था। अॻियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि इन्ना बेशक असां अरसलनाक मोकिलियो तव्हांखे बिलहक़ हक़ सां गॾु बशीरं व नज़ीरा ख़ुशख़बरी ॾियण वारो करे ऐं ढेजारण वारो करे। वला ऐं न तुस अलू तव्हां खां पुछो वेंदो यानी नबी पाक खां सवाल न कयो वेंदो अन असहाबिल जहीम असहाबिल जहीम जे बारे में। असहाब यानी साथी जहीम जहन्नुम अन से यानी बारे में उन्हनि माण्हुनि जे जेके जहन्नुम वारा आहिनि उन्हनि जे बारे में नबी पाक खां को बि सवाल न कयो वेंदो। वलन ऐं हरगिज़ न तुरदा राज़ी थींदा तव्हां खां तुरदा राज़ी थींदा उहे अनक तव्हां खां अल यहूदु यहूदी वला ऐं न ई नसारा नसरानी हत्ता एसिताईं जो ततबिय तव्हां पैरवी कयो मिलत हुम उन्हनि जी मिलत जी यानी उन्हनि जे दीन जी जेसितां तव्हां पैरवी न कंदा इहो तव्हां सां इहे राज़ी न थींदा। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो इन्हनि खे इहा ॻाल्हि वाज़े कयो इन्हनि खे चई छॾियो इन बेशक हुदल्लाही अल्लाह जी ही हिदायत हुअल हुदा उहा ई असुल हिदायत आहे यानी जेका अल्लाह जी तरफ़ां आयल आहे हिदायत उहा ई असुल हिदायत आहे। वल इन ऐं अलबत्ता अगरि इत्तबाअत तव्हां पैरवी कंदा अहवाअहुम इन्हनि जी ख़्वाहिशात जी अहवा ख़्वाहिशात हम उहे यानी यहूद नसारा। अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि नबी पाक खे अगरि तव्हां इन्हनि जी ख़्वाहिशात जी पैरवी कंदा या पोयां लॻा इन्हनि जी ख़्वाहिशात जे बादल लदी जाअक मिनल इल्म उन खां पोइ जॾहिं अची वियो तव्हां वटि इल्म मालक न हूंदो तव्हां जे लाइ मिनल्लाही अल्लाह खां यानी अल्लाह खां बचाइण वारो म्यू वलीयुम वला नसीर को हिमायती को दोस्त ऐं न ही कोई मददगार। यानी इंसान अगरि इल्मु अचण खां पोइ अगरि कंहिंजी ख़्वाहिशात जे पोयां हलियो त पोइ अल्लाह खां बचाइण वारो उन लाइ को न दोस्त थींदो ऐं न ही कोई मददगार। अल्लदीन उहे माण्हू आतईना हुमुल किताब ॾिनी असां जिन खे किताब यानी यहूदो नसारा में बि कुझु अहिड़ा हुआ जिन जे बारे में अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि कि उहे माण्हू जिन खे असां किताब ॾिनी यतलूनहू उहे तिलावत कनि था उनजी हक़ तिलावत ई जेतिरो जहिड़ो हक़ आहे उनखे पढ़ण जो ऐं
जेके बि आसमानी किताब अलाह ताला फरमाए रहिया आहिनि त जेके अलाह किताब ॾिनियूं उन्हनि माण्हुनि खे जिन खे किताबूं ॾिनियूं उन्हनि खे अहिड़ी तरह सां पढ़नि था जहिड़ो उन्हनि जो पढ़ण जो हक़ु आहे। उलाइक युमिनून बिही उहे ई आहिनि जेके ईमान आणीनि था उन ते। वमई यकफुरु ऐं जेके कुफ़र कनि था इनकार कनि था बिही उन जो फ़उलाइक त उहे माण्हू आहिनि हुमुल ख़ासिरून जेके ख़सारे में पियल आहिनि। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।